लुंड चवंदो आ त मुड़स माण्हू उहो आ जेको शादी जे मौके ते क़ुरान जो जलसो करे ॾेखारे। हा साईं, ऐं शादी रसूल जी सुन्नत आ। ऐं शादीअ में चाचा मामा राज़ी, पंहिंजा राज़ी, ओड़ो पाड़ो राज़ी, अल्लाह अल्लाह जो रसूल नाराज़। हा बा, जेकॾहिं गमी में क़ुरान पढ़ायो था त ख़ुशीअ में बि गाल अची वई आहे त ॿुधायूं वञा। निकाह इत्तिहाद जो नालो आहे, इत्तिफ़ाक़ जो नालो आहे, हया जो नालो आहे, शर्म जो नालो आहे, भरम जो नालो आहे। निकाह रसूल जे सुन्नत ते अमल जो नालो आहे। शाबा अमल जो नालो। अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा चोर सुभान अल्लाह। सोने सिद्दीक जी प्यारी न्याणी पाक मोहम्मद जी थी रानी। सोने सिद्दीक जी प्यारी न्याणी पाक मोहम्मद जी थी रानी। आयशा अम्मा मुंहिंजी, आयशा अम्मा सोने सिद्दीक जी न्याणी। खुदा जे ज़ात जो कसम न्याणी न्याणी थींदी आहे, न्याणनि सां कहिड़ा ले। मां पुराणे दौर में कुछ साल कराची मां रहियुसि। उते मेमण हा काठियावाड़ी। उनखे धीअ हिकिड़ी ही 3 पुट रहसि। जॾहिं उहो बीमार थी पियो, अस्पताल में पियो आहे, गुर्दे जी ज़रूरत आहे। न्याणी जे रहम जी ॻाल्हि पियो सम्झायां, न्याणियुनि सां कहिड़ा लेखा। अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते वेंदो पियो आहे। हिकिड़ो उम्मती मिलियो आहे मूसा कलीमुल्लाह, मांखे पुट जी औलाद न आहे, छड़ो न्याणियूं न्याणियूं आहिनि। रब खे अर्ज़ु रखो त अल्लाह तबारक व तआला पुट जी औलाद अता फरमाए। मूसा कलीमुल्लाह आयो, अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह पाक फरमाया मुंहिंजा मूसा कलीमुल्लाह जेके मां अल्लाह तबारक व तआला छड़ो न्याणियूं ॾींदो आहियां, जेके मां अल्लाह तबारक व तआला दुनिया जे अंदरि पुट करे अबे अम्मा जो सहारो बणाईंदो आहे। अल्लाह पाक फरमाया मुंहिंजा कलीमुल्लाह जेके मां अल्लाह छड़ो न्याणियूं ॾींदो आहियां, तंहिंजो सहारो मां अल्लाह पाण थींदो आहे। तंहिंजो सहारो मां रब पाण थींदो आहे। उहो मेमण गुर्दे जी ज़रूरत आहे, ड्रेग में कोन था वञो। टिनी पुटनि इनकार कयो जे धीअ खे तड़े छॾियो ऐं चोरी डॉक्टर खे गुर्दो ॾेई वई। जिंदगी ॾिनल बि अबे जी आहे, इन अबे तो मां पंहिंजी ज़िंदगी कुर्बान कयां। न्याणी आहे, न्याणियुनि सां लेखा थी न। हा साईं, चलो अल्लाह तबारक व तआला समझ नसीब फरमाए। आमीन दजो, ॾाढे आमीन जो। अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा आलिमा आबिदा हबीबा हुमैरा। हिकिड़ा 3 जवान आया। अम्मा असांखे साईं जे इबादत जो नक्शो त समझा, असांखे साईं जा अखलाक ॿुधा। अम्मा आयशा दिलबल नबी इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इबादत जा कमाल समझाया, अखलाक जा कमाल समझाया। नज़र तक जा टिनी अजीब ऐलान कया। हिकिड़ो चवंदो पियो आहे रात जो मुंहिंजे मथां निंड हराम जे ॾींहुं इबादत में गुज़रंदो, हाणे रात जो निंड कोन कंदो, समूरी रात भी इबादत में गुज़रंदी। ॿिए चयो मां ॾींहं जो भी रोज़ो रखंदो, कोई ॾींहुं न गुसाईंदो। टे चयो मां त शादी न कंदो, छड़ो मुंहिंजो ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे इबादत में गुज़रंदी। नबी सन जी आदत मुबारक है, जॾहिं घर जे अंदर ईंदा हा त पंहिंजे घर वारनि को पुछा कंदा, को मैसेज को न्यापो, ऐं तव्हां सां घर ईंदासीं लठी उभी हूंदी, यारनि सां ॿटाकू खिल मज़ाक घर कावड़ियो ईंदो आहे कि न। हुजूर फरमाया सा को न्यापो को पैगाम से 3 शख्स आया, अजीब ऐलान करया। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर जे अंदर घड़ी न वेठा, मस्जिद नबवी में आया। हुजूर फरमाया बिलाल जी मुंहिंजा आका वन माण्हुनि खे मस्जिद नबी में जमो कर। हज़रत बिलाल आयो, ते टेम ते लाउड जो दौर न हो। हज़रत बिलाल ऐलान कयो या अय्युहन नास, ऐलान जो कयो मस्जिद नबी में माण्हू अची विया। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा खुतबो न पढ़ियो, तमहीद न ॿधी, नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम, कुछ न पढ़ियो। मुझे साईं ऐलान फरमायो तमाम मां केरा जेको मां हुजूर जे वने घर जे अंदर अजीब ऐलान करे आयो आ। ट्रियू थी बीठा
हुज़ूर फरमाया तू चवे तो मां रात जो भी निंड न कंदुम छड़ी रब जी इबादत कंदुम मां अल्लाह जो नबी आ निंड भी कंदो आ रब जी इबादत भी कंदो आ तू मां मोहम्मद को मथे आ हां साईं बियो एकड़ो शख्स आ जे तू चवे तो मां रोज़ो न गुसाईंदुम मां मोहम्मद मुस्तफा नफली रोज़ा रखया भी छड्या भी तू केर थींदो ऐं टे चयो त मां शादी न कंदुम हुज़ूर फरमाया अन निकाह मिन सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फलैसा मिन्नी हुज़ूर फरमाया निकाह मां मोहम्मद जी सुन्नत आ जेको मां मोहम्मद जी सुन्नत का मोह मोड़ींदो वो मां मोहम्मद जो उम्मत मां नाहे मां ही भी अर्ज़ रखंदो आ तव्हां असांखे हक़ीक़ी क़ुरान जी समझ नाहे अब जगरे तमा सा अल्लाह जे कुरान के समझूं मां बार बार पंजे बयान में ई जुमला चवंदो हां शुद्ध हालात एड़ा है जगरे तमा सा कुरान के समझूं त पो पाण में हिक बे सा फिटायूं हां बा समझ ना है बस बेदीनी आ कुरान भी रोज था बुधो समझ ना पर जेकरे तमा सा के कुरान जी जान है खबर हो जे त सूद जो कारोबार कयूं रब जे कुरान जी खबर हो जे शरीयत के जाणूं त अल्लाह जी नमाज छड्यूं हाँ बा खबर टके जे न हूंदी पर जेकॾहिं का ॻाल्हि सम्झाईंदे न पोइ चवंदो त हिन जहिड़ो को मुफ़्ती कोन मां संगत खे ॿुधायां थो कंहिं जॻह ते मां जनाज़े में वयुमि खिताब जे करे माण्हू इज़त ॾींदा आहिनि अल्लाह उन्हनि जूं इज़तूं वधाईंदो मां जो वियुमि जनाज़े में त दोस्तनि जो साईं अब्बासी साहिबु आयो आहे जनाज़ो उहो पढ़ाए पोइ मुंहिंजी तबियत आहे कंहिं ॻोठ में निकाह हुजे जनाज़ो हुजे मां चवंदो आहियां ॻोठ जो मौलवी पढ़ाए ॿाहिरों जो अची पढ़ाए इहा उनजे मथां ॻाल्हि गौरी गुज़रंदी आहे मां उनखे वठी हाफ़िज़ साहब खे चयो तूं पढ़ाए मां तुंहिंजे पोयां आहियां जनाज़ो थी वियो माण्हू छॾो छॾ थी विया मां बीठो हुजां हिकिड़ो दोस्त हुजे छो त ज़िंदगी में नमाज़ न पढ़ंदो क़ुरान जे ओॾो न हूंदो बाक़ी असांजी दुआ ते लठ फिरंदी ॻाल्हि हक़ीक़त आहे की न पोइ हिकिड़ो बीठो हमरा वण जे पासे में चयो मौलवी जो ॾोही हो न वहाबी हो न दुआ न घुरियईंसि हा वाह हाणे साईं दोल वॼे दोसू बीहे त मां मुला कीअं छॾियांसि पोइ मां बि बीठो हुउमि सुरी वियो मां चयो चाचा तूं छो आयो आहे हिते चई जनाज़े जे लाइ आयो आहियां मां चयो मूंखे जनाज़े जी दुआ ॿुधाए चई न ईंदी आहे छा बा न ईंदी आहे मां चयो चाचा नाराज़ न थी पोइ ॾोह त तुंहिंजो कयो आहे नी जो मुल्क लताड़े आयो आहियां दुआ बि कोन थी अचे आयो आहियां त जनाज़ो पढ़ां तॾहिं तोखे दुआ कोन थी अचे त तूं जनाज़े में कीअं आयो आहीं बाक़ी छा वही ॿधियूं हथ में छा पियो करे कि तू भी हुनन मुआ से अड़े हुनन के शर तू माखे गाल जो जवाब दे हां साईं समझन आए एकड़ो आलम आ हाफिज आ उनके इन जे करे अगे बिहाइंदा हूं उनके तरीको इंदो उनके दुआऊं याद आन दुआऊं उनके इंदियो ई न बा चल अल्लाह तबारक व तआला समझ नसीब फरमाए मां ही भी चोंदो आ तब्दीली तदई दी इनकलाब तदई दो जने तवा सागे अल्लाह दे कुरान जी जान थींदी नबी जो साहबिया हजरत जुबैर बिन मुतम बिन अदी रज़ी अल्लाह तआला अन्हु बदर जो वाक़िआ मां ही भी चवंदो आ सहाबा थोड़ा हा पर ईमान पहाड़ हा दुनिया जे कुफर के बंजायो हाने छा था चवन अरे अज तक को कमाल थियो आ फलस्तीन जे लाए चैना गैर मुस्लिम अज सामान पुजायो आ ते जेको इसराइल के करणो आ करे मां सरिया मदद कया यानी वीडियो हलंदा जो तादा रिठा दवाला कोन शर्म थो जे मुसलमान मुल्कन गैर मुस्लिम इन जे करे दलबल नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जा जुमला मुझे साईं फरमायो दौर ईंदो ज़मानो ईंदो कुफर मुसलमान दे हावी थींदो साईं जो साहबी अचे से उन दौर में मुसलमान थोड़ा हुंदा घणा साईं फरमाया त मुसलमान भी घणा हुंदा मुसलमान हाने सच बुधा त मुसलमान ता घणा हुया काफर घणा है हां साईं अरे जिते दीन इस्लाम जो बुनियाद सऊदी में ॾिसो हाणे वयो त उन निभागे के सोना लाकेट दुनिया दी खिले इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जुमला मुझे साईं जो फरमान हुजूर फरमायो मुसलमान भी घणा होंदा पर जिहाद के फितनो समझंदा जिंदगी सा प्यार कंदा बुज़दिल बणजी वींदा सच बुधायो थोड़ी पाकिस्तान हिम्मत कई त रब इज्जत बढ़ाई कि न आ नहीं अरे काफर बुज़दिल थींदो आ थोड़ी हिम्मत कयूं न जेको पढ़े मोहम्मद जो कलमो ड्रिजी पवे ये थी न थो सके कलमे में जुर्रत आ कलमे में बहादुरी छो असा जो फौजी जने बॉर्डर ते वनी लड़ंदो आ न उनके इया ही तवक्कल ऐं भरोसो हुंदो आ जेकरे मोटी आम त गाजी आ वयम त शहीद अफगानिस्तान में एकड़ो वीडियो मारे दोस्त को व्हाट्सएप ते कयो आ तो पांजे सिंध जो आ 6 साल गुजरी चुका हो कुरान जो हाफिज हो शहीद थियो उन जी कब्र जो खोलियो त अज त ई बा सलामत
हाँ नहीं शहीद तो शहीद है, शहीद की हयात है। शहीद तो शहीद है, शहीद की हयात है। शहीद की ममात है, ममात भी हयात है। शहीद का जो खून है वो कौम की ज़कात है। दिलबल नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो साहबिया जुबैर बिन मुतइम बिन अदी फरमा तो कुफर जो ज़मानो आहे मां साईं जो कलमो न पढ़ियो आहे। जंगे बदर में 70 काफर कतल थिया ऐं 70 के गरीब नबी साईं जा साहबा कैदी बनाए हुजूर रे वठी आया। हज़रत जुबैर बिन मुतइम तो फरमाए त मां भी उन में कैदी बणियल आहियां। इते मगरिब जे नमाज जो टाइम वेझो आहे, साईं जो मुसल्ले ते आया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फरमाया सहाबियो इन कैदीअ खे अकेलो मस्जिद नबवी जे थंबे सां ॿधो, छो त हुजूर जे नुबुवत जो कमाल हो। साईं सम्झी वेंदा त अॼु हिन जी दिल जी दुनिया मटबी। हज़रत जुबैर बिन मुतइम बिन अदी तो फरमाए दिलबल नबी इमामुल अंबिया जरे नमाज पढ़ाई अलहम्द जी तिलावत पूरी कई आ। उन्हीं का बाद असांजे साईं सूरह तूर जी तिलावत कई आ। साहबी तो फरमाए असांजो साईं भी अरबी आ, कुरान भी अरबी आ, मुंहिंजी ॿोली भी अरबी आ, मां कुरान के समझो आ। अल्लाह अकबर कबीरा। अञा असांजे साईं नमाज पूरी न कई त साहबी जी दिल जी दुनिया मटजी वई। जॾहिं इमामुल अंबिया नमाज पूरी कई साईं जी नज़र फेराई। हुज़ूर फरमाए जुबैर छाजे करे रोंदो वेठो आहे? क़ज़ाए हाजत जी ज़रूरत आहे? साईं न। भला उन सतायो आहे? साईं न। बुख तड़पायो आहे? साईं न। छाजे करे रोंदो पियो आहे? साईं महिरबानी फरमाए हथ त खोल रहियो। हथ खुली आहे साईं जे आॾो अदब में अची वेही रहियो। साईं हाणे मां सम्झो आहे त क़ुरान छा पियो चवे। कुरान में चसा, कुरान में मज़ो आ, कुरान में करार आ। माखे भी कुरान पढ़ायो। हुज़ूर फरमाए जुबैर पहिरियां कलमो पोइ कुरान। हिन कुरान जिन्न सुधारे छॾिया पर असां जिन्ननि को बि चढ़ी आऊं। आहे कि न आहे? वादी नखला जे अंदर फजर जी नमाज में इमामुल अंबिया कुरान जी तिलावत कई। हदीस जे किताबन में इंदो आ 9 जिन्न हा जे साईं जो नमाज में कुरान ॿुधो। 9 जिन्न पंहिंजे कबीले ॾे मोटी आया। छा चवंदा पिया? फ़क़ालू इन्ना समिअना क़ुरआनन अजबा। असां अजीब कुरान ॿुधो आहे। 9 जिन्ननि महिनत कई, 300 जिन्न कलमो पढ़ी इस्लाम में दाख़िल थी। हिन कुरान जिन्न सुधारिया पर असां पोइ लॻे थो त जिन्ननि को बि चढ़ी आऊं नी। जातो चवे थो जिन्न न पुॼे। इज्जत कुरान में आ, अज़मत कुरान में आ, बरकत कुरान में आ, रहमत कुरान में आ, वहदत कुरान में आ, शरीयत कुरान में आ, सदाकत कुरान में आ, अदालत कुरान में आ, सखावत कुरान में आ, शुजाअत कुरान में आ, त जन्नत भी कुरान में आ। हिकिड़ो ॻोठो सॼो कबीलो नबी से ने अची करे मुसलमान बणियो। साईं जे हथ ते बैत कयो। तवजो कुछ अरसे को पोइ मस्जिद में मसलो थी पियो। मस्जिद हुई ॻोठ जी। हिकिड़ा चवनि पिया बाबा असांजे पाड़े जो इमाम बीहंदो। पोइ मां चवंदो आहियां मस्जिद में मौलवी ते तनक़ीद उहो कंदो जेको 5 मिंट पाण पोइते हूंदो अथव। हा साईं ॾींदो 500 बाक़ी मुला खे छितो कंदो। आहे कि न? हेॾे आहे दोस्त आहे मुंहिंजो अल हदीस जो मौलाना यासीन हैदर। ओ ॿुधाए पियो त मां हिकिड़ी जॻह ते पढ़ाईंदो पुराणे दौर में। उहो मुबल्लिग आहे ठाहूको। पोइ मौलवी साहिब ॿुधाए पियो त जुमे ते कई मां देर तकरीर करण में पोइ चौधरी हो पाण वटि वॾेरा ओॾे वरी चौधरी ये पंजाब साइड कावड़ जी पियो चे हराम जी पघार थो वठे टेम ते बि तकरीर करणु कोन थो अचे। हाणे तूं सिर्फ़ु पघार खण तकरीर मां पाण कंदुसि बसि। अबा वॾेरा तकरीर कयो त ॿियो मुलनि खे छा खपे। हा साईं पर हाणे शुरूआत थी आहे। सलीम जान मज़ारी ईद पाण पढ़ाई हाणे। अबा ठीकु आहे। पोइ जॾहिं अरबा जो ॾींहुं आयो चे मोल साहिब तकरीर त भेण सां यादि कई आहे पर ॼंघां त किन सम्झो था न। छो त हिन कुर्सी ते वेही ॻाल्हाइणो खपे थो। कूड़ न आहे हलणो। अलाह जो क़ुरान रसूल जी शरीयत ॿुधाइणी आहे। का मामूली ॻाल्हि न जहिड़ो तहिड़ो ईअं ॾाढा हणणु सवली आहे। वेह त को ख़बर पवे न। पोइ जे साईं तकरीर यादि कई आहे पर भेण सां ॼंघूं ॾकनि। हाँ वाह मुल साहब जो भला हेल फसलो कहिड़ो पियो थी चे गोभी कराई आहे चे हाली हफ़्तो खन निभागा गोभीअ में तकरीर कर त धड़क भॼे। सम्झो था न वाह। अची चौधरी तकरीरा कयूं वेतर ॿियो जुमो वरी आयो। पोइ मुल साहब ॿुधाए पियो चे मां अञा मस्जिद में पोइ तुम ॾिसां त कुर्सी ते वेही लाउड जे आॾो हाली ख़ाली थो तकरीर करे। सम्झो था न। चे मुल साहब तकरीर बि सुहिणी यादि कई आहे पर अञा तबियत में मज़ो नथो रहे। सम्झो था न माना अञा धड़क 2-3 माण्हू जो वधिया खुतबो जो पढ़े त पिंड में पघर पियो आहे।
वो लही करे अध तकरीर मां जे कुंड ते वठी वियो चे मुल साहब माण्हू माण्हू थी भेण सां गोभी गोभी थी हाणे कर त ख़बर पवे हां नहीं बराल मस्जिद में जेड़ो थी पियो तनाज़ो थी पियो गड़ा पाड़े वारा चौंदा बयान इमाम असां जो बेंदो खतीब असां जो बेंदो नबी पाक दे ता खणी आया आगा कोट में तनाज़ो थी पियो आ मसलो जेड़ थी पियो आ जेड़ो थी पियो आ खतीब के मुकर्रर कयो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समूरे गोठ वारन के घुरायो समूरा आया पाण चवणिया पहाकुआ सणबे के हर को साईं दो गरीब के को लिफ्ट देण दे ला तैयार न हुंदो उन गोठ वारन जे कठ में वो हिकड़ो गरीब मिस्कीन कुंड में आखिर में वेठो कपड़न के कुर्ते के चतियो होयो साईं जो सहाबी नबी पाक ऐलान फरमायो तमा मा केरा जो कुरान मा मोहम्मद के सोनो बुधाए कुरान सोनो बुधाए ओ मिस्कीन सहाबी हथ मथे के कपड़ा फाटल उठी बीठो साईं बियन जी त खबर ना है पर मां कुरान डाडो भलो पढ़ंदो एड़ो कुरान पढ़ई जो हुजूर जे नबूवत वारा नेणन वो नीर वई हुजूर फरमायो अंत इमाम हुम तू गोठ जो मस्जिद जो इमाम बिया त खतीब बिया मां मोहम्मद जो फैसलो हजरत आमिर रजी अल्लाह ताला नो फरमाइंदो पियो जिने उठी करे जो हलिया से एकड़ा पाड़े वाला चौंदा बयान से तू असा जो इमाम इज्जत असा दा गजियल हो पाड़े वाला चौंदा बयान से असा दा गजियल हजरत आमर तो फरमाए वडा वडा तमंगर वडा वडा डाढ़ा मुझे कदमन में किरी पिया पतो पयो तो इज्जत रब जो कुरान इज्जत जो जरियो बि रब जो कुरान आ तो मां ही अर्ज रखंदो आ कुरान पाक में सूरह यूनुस में आ त कुरान तकरीर केंजी आ अल्लाह जी आ न केडो भी वडो वाइजी आ केडो भी वडो मौलवी आ केडी भी वडी तकरीर करे अल्लाह जे तकरीर को वडी केंजी तकरीर कोने तकरीर बुधो त छा करणो आ अमल करणो आ छा बा अमल करणो आ ए एडियो तवा के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में दुआओं में मिलनियो ए अल्लाह पाक कुरान में शिफा भी रखी है डॉक्टर साहब रहमतुल्लाह जो मा वाक्य बुधाइंदो आ तवा बुधो हुंदो किलपन में ओ साईं फरमाइंदा डॉक्टर साहब के 3-4 साल कन्नन जी तकलीफ है ब्लड इंदो डॉक्टर साहब के वो फरमाइन पिया त रमजान मुबारक जो महीनो मां उम्रे ते वयस हरम पाक जे हमाम में त मां तड़ु कया उते जो वना त एकड़ो अरब हो जे कुराड़ो माखे ॾिठई भजंदो आयो जे मुल साहब छा थो करे उ मां कनन में कपह जा पोपा विधा त तड़ु कया वनी मता पानी न वई वो मां चम सही कनन में तकलीफ आ जे काथां आयो आ चे पाकिस्तान का छा कंदो आ चे अल्लाह थोड़ो घणो कुरान जो कम वठंदो आ चे मां एड़ो तो इलाज बुधाया कर तू वरी तकलीफ न थींदई चे ये दुआ पढ़ंदो कर बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यज़ुर्रु मा इस्मी ये सजी दुआ पढ़ंदो कर डॉक्टर साहब फरमायो मां बाख वरतो मां या केतरो ही मर्तबा पढ़िया जे काबे जे रब जो कसम अज पढ़ तू तकलीफ दूर थी वेंदी डॉक्टर साहब फरमाइंदा मां भी बिस्मिल्लाह करे या दुआ पढ़ी कपा जा पोपा कढी मां गुस्ल कयो जिंदगी गुजरी वरी मां के कनन में तकलीफ न थी आ दई अल्लाह तबारक व तआला तमा संगे तौफीक करे त आखिरत जो फिक्र कयो आखिरत जो फिक्र भी बात तदे थीनो जरे तमा संगे खबर हुंदी त जेको गुनाह करे तो इन जी जज़ा छा है इन जो बदलो केड़ो आ इन जी सजा छा है आ सही हुजूर फरमायो गुनाहगार मानू जरे मरी थो वने न नबी पाक फरमायो तमा के मुझे कब्र जो आज़ाब मालूम थी वने त मुर्दा पूरण छडे आज असा चंदाऊं तो मरियो जान छुटो जान छुटी नेक मानू जे ला कब्र भी जन्नत आ गुनाहगार मानू जे ला या कब्र जहन्नम जे खडन मा खडो अचो तो तैयारी क्यों तमा साजी तैयारी तने बण भी जने तमा साजी निस्बत ना तो रब जे कुरान सा जुड़ी पोंदो अजो आज क्यों इंशाअल्लाह नमाज पढ़ंदास तो मैं बार-बार में तकरीर में चोंदो आ बा कुरान को सवा नमाज को सवा चाड़ो चाड़ो बा नहीं हैदरे करार सरे खुदा रज़ी अल्लाह ताला नो नमाज जा दीवाना परवाना अली सही खां जिंदगी में कदे नमाज कज़ा न थी एकड़ो मर्तबा जो दिलबन नबी इमामुल अंबिया अली सही जे झोल में आरामिया अली सही नमाज निकरी वई त अली सही रोई पया अली सही जा गोड़ा हुजूर जे चेहरे ते किरया त नबी से उठया हुजूर फरमाया अली तुझे अखिन में गोड़ा आका अली के केरो जवान रोवाए एड़ो को माव बाहर न जणियो आ रोवाइन जे करे तो रब जी नमाज निकरी वई हां भाई इमामुल अंबिया हथ खया अल्लाह टेम के सागो गियरो हणी सागे टेम ते आंदो मुर्शिद अली नमाज पढ़ी बुलंद आवाज
हैदर करार शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नो नमाज जो दीवानो परवानो पुमा हिय भी चोंदो आ चोन सुभान अल्लाह मोमिना मुबारको पंहिंजो अलिया मोमिना मुबारको पंहिंजो अलिया हथड़ा खणी चो चो पंहिंजो अलिया जन्नत उन्हनि जी आ जंहिंजो अलिया। हज़रत अली उहो जवाना मुझे साईं फरमायो त अली मां मोहम्मद करीम जे उम्मत जो काज़ी आ। अली जड़ा केर फैसला कंदो अजो का वडेरा अजो का काज़ी जे लख डेढ़ झोल में पयो त फैसला उदा थींदा आहे कि नहीं पर अली अली हो चो न सुभान अल्लाह। हज़रत उमर से जो ज़मानो आ टे उठन जा वापारी आया काडे आया हज़रत उमर दे जे साईं असां टे वापारियों गॾु वापारो कंदा आहियूं नफ़े में 17 उठ बचा आहिनि पाण में विरहाइण ते ठहूं कोन था। हाँ साईं हज़रत उमर से फरमायो इन फैसले जी फतवा मुंहिंजो भाउ अली ॾींदो। हैदर करार शेरे खुदा फरमायो तम व्यापारी घणाओ साईं 3 उठ जेके बचा आहिनि नफ़े में घणा साईं 17 कुहणा भी ना आहिनि खपाइणा भी ना आहिनि विरहायूं कीअं। हज़रत अली साईं जो खादमा गुलामा कंबर तेंजो नालो आ मुझे मुर्शिद अली फरमायो पंहिंजो उठ काहे इन 17 में बिहाए त मां अली फैसले जी फतवा ॾियां। वापारन जेके उठ आंदा घणा हाबा 17 अली साईं जो खादम गुलाम कंबर पंहिंजो उठ काहे आयो 17 में हिकु पयो त बाक़ी घणा जाबा 18। अली साईं फरमायो तव्हां जो हिस्सो घणो घणो आ हिकड़े चयोसे मुंहिंजो अधु आ ॿिए चयो मुंहिंजो 3 हिस्सो आ टे चयो मुंहिंजो 9 हिस्सो आ विरायूं कीअं। अली साईं फरमायो ॻाल्हि सवली आ ॻाल्हि सवली आ। अली साईं फरमायो उठ घणा चइसे 18 जे जंहिंजो अधु आ उहो वेझो अचे आयो जे तूं त पंहिंजो अधु पट 18 में 9 आ बाक़ी बाक़ी लाखा साहब ॻाल्हायो हिसाब जा कचा हो जा ॻाल्हि सवली आ 18 में 9 आ बाक़ी 9 बचा वापारी घणा 2 घणा उठ 9 वापारी 2। अली साईं फरमायो जे जो 3 हिस्सो आ वेझो अचे वेझो आयो अली साईं फरमायो त 3 हिस्से में 6 ठहींदा घणा 9 में 6 आ बाक़ी पोइ ते घणा 3 घणा वापारी घणा 1 वापारी घणा 1 उठ 3 उठ 3। अली साईं फरमायो तुझो से मुंहिंजो 9 हिस्सो आ मुझे मुर्शिद अली फरमायो त 9 हिस्से में 2 ठहींदा ॻाईंदा 2 अञा पोइ ते घणो 1 बची पियो। हज़रत अली फरमायो हाणे हिन जी तक़सीम पूरी थी वई हे उठ मुंहिंजे गुलाम कंबर जो आ वो काहे आ 3 वापारी पाण में ट्रड थी आ इहो मुंहिंजे अली जो अकुल आ अली जी दानाई माइन जो फैसलो आयो पोइ मां चवंदो आ माइन खे ठाहिण भी मुल्क फतह करणो आ समझो था न एॾे में कोन था वञो। अल्लाह ताला असांजे न्याणनि खे भी नेक सालियो बनाए आमीन। अल्लाह जे कुदरत जो कमाल थी पियो कदे करे इत्तेफाक थी पवंदो आ रात जो एक जगह ते 2 काफ़िला सफर में रुकजी पिया हेडो भी काफ़िलो हिन काफ़िले में भी माई पेट सां उम्मीदवारी हेडो भी माई पेट सां उम्मीदवारी अल्लाह जी कुदरत रब जो करशो अल्लाह जो कमाल थी पियो। हुन माई के भी बार जाओ औलाद पुट जी आ हिन के भी बार जाओ औलाद पुट जी आ बार जो गड्डू जो रखियो रात जो को झंग जो जानवर जो आयो एक माई जो बार खणी हलियो वियो मायूं पाण में विड़ी पयूं हुओ चे वे तो वारो बार वयो हे मुंजो हुओ चे मुंजो आ फैसलो काडे आयो हज़रत अली साईं काडे आवा हज़रत अली साईं दे हैदर करार शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला ने फरमायो मसलो केड़ो आ से मसलो यो आ मां चवां थी बार मुंजो आ हुओ चे थी बार मुंजो आ अली साईं फरमायो हाणे हिय था कयूं बार जा 2 टुकर था कयूं अधु टुकरो हुन माई जे हवाले कयो अधु टुकरो हिन माई जे हवाले कयो। हिकड़ी माई चयो अली जबरदस्त फैसलो आ जेका बी माई वेठी ही रोई करे अली के हथ बधाई अली मां रब जे रज़ा ते राज़ी आ बार कतल न कर भली इनी के दे माके अल्लाह जो दी। अली से फरमायो हे बार हिनी जो ना है बार हिनी जो आ वो माई मार जी हकदार आ छो त जेजो रत जेजो जिगर जेजो खून हुंदो आ उनके सट इंदी आ त अबे अम्मा के तकलीफ पहुंचंदी आ इयो मुझे हैदर करार जो फैसलो आ चो न सुभान। पर अली कुरान जो दीवानो अली कुरान जो परवानो हां नमाज जो टाइम भी मथो आ माके हकीकत माके बुखार हो हिते यो अदा शफीक दवा खणी आयो वरतम छो त डी थी आ न घणा एडे कचे वियो मां भी पो डी लगी हो आ कुदरत और तव्हां जे गोठ ईंदो आ न बुखार जरूर ईंदो अलाए छा मसलो
समझो था न तव्हां बि चवंदो त बार बार साईं ईंदो आहे चवंदो आहे तबियत सही न आहे वज़ाहत कंदो आहे त वरी पोयों को तबसरो न करे न छो त मौसम में ईंदो आहे मदरसे जे हिसाब सां हेलो कोन थी सघियो तव्हां बि कंदा हो तव्हां अलाह तव्हांजे माल में रिज़्क़ में उमिरि में बरकतूं ॾींदो हक़ीक़त तव्हां सां अची वञी हिकिड़ी मोहबत थी वई आहे ईंदा आहियूं तव्हां सां असांजी निस्बत आहे हिकिड़ो दीनी रिश्तो आहे अल्लाह ताला तव्हांजी मोहबत क़बूल फरमाए अल्लाह तबारक व ताला उन मरूमा जूं दुनिया वारियूं कमियूं कोताहियूं माफ़ फरमाए रब साईं उन मरूमा जे दर्जात खे बुलंद फरमाए अल्लाह तबारक व ताला उनजे वरसा खे सब्र जमील जी तौफ़ीक़ अता फरमाए ईसाल सवाब जे लाइ उन मरूमा जे यादि में ईसाल सवाब जे लाइ क़ुरान जो जलसो अॼु यकीन आहे असांखे रब जे ज़ात में अल्लाह उन मरूमा जे क़ब्र जे मथां पंहिंजे रहमत जा मींहं वसाया हूंदा छो त क़ुरान हले रहमत न वसे नामुमकिन आहे रब पाक शल उन मरूमा जे दर्जात खे बुलंद फरमाए जेके मुंहिंजूं अंबड़ियूं मुंहिंजूं न्याणियूं मुंहिंजूं भेनरियूं मुंहिंजो क़ुरान ॿुधो अथऊं अल्लाह पाक उन्हनि जे मथां बि रहम जो मींहुं वसाए अल्लाह पाक उनखे नेक सालियो बनाए रब साईं असांखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अव्हांखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं तव्हांजे मस्जिद में कमु बि हले थो हे पंहिंजी मस्जिद अथव पंहिंजे मस्जिद जो ॿियनि खां वधीक हक़ु आहे मुफ्ती तकी उस्मानी अॼु ताईं पंहिंजे पाड़े जे दारुल उलूम तव्हां विया हो करे हा बा 100 एकड़ मदरसो माना 200 जरेब छा बा 200 जरेब दारुल उलूम घुमण जे लाइ अंदर का मेहराणो गाॾी हुजेसि एॾो वॾो मदरसो आहे मां पहिरियों मरतबा वयुमि हुते मजो घुमी अचां त हिकिड़ो मुल साहब मिलियो चए मौलाना आपके पास गाड़ी है गाड़ी तो नहीं है चए घूमने के लिए यहाँ गाड़ी चाहिए बहुत बड़ा मदरसा है हाँ भाई 100 एकड़ 200 जरेब तो मदरसो हूंदो न पर मुफ्ती तकी उस्मानी इन एडे मदरसे जी मस्जिद छॾे उन पाड़े जे मस्जिद में नमाज़ पढ़ंदो आहे जुमे जी पोइ चवंदो आहे हीअ उहा मस्जिद आहे अबो मुंहिंजे चीच खां पकड़े हथ खां पकड़े मूंखे जुमे ते वठी ईंदो पंहिंजी पाड़े जे मस्जिद जो वधीक हक़ आहे ॿिया अचनि था उन्हनि खे बि ॾियो पर जेकॾहिं पंहिंजे ॻोठ जी मस्जिद आहे उनजो कमु हले थो त वधीक उन में ॾियो छो त पंहिंजे ॻोठ जे मस्जिद जो अञा हक़ आहे मां अव्हां खां पुछां थो पंहिंजे अबा घर जो जेकॾहिं कमुकार अध में हूंदो आहे त पोइ फ़िकिर हूंदो आहे की न हे अलाह जा घर आहिनि तव्हां असांजे इबादत जूं जायूं आहिनि असां न फ़िकिर कंदासीं ॿियो केरु कंदो हे तव्हांजे ॻोठ जी मस्जिद आहे हे कमु हले थो ऐं तव्हां कुल गंज वारा हो अलाह तव्हांखे अञा आबाद करे रब साईं समूरनि खे माली हिसाब सां नवाज़ियो आहे हीअ तव्हांजे ॻोठ जी मस्जिद आहे कमु हले थो तव्हांजे मस्जिद जो पंहिंजे ॻोठ जे मस्जिद जो अञा वधीक हक़ु आहे इहा इज़त आहे पाण छा चवंदा आहियूं अबा ओताक जो झुगड़ो चङो हुजे 4 चङा ईंदा आहे की न पोइ मां चवंदो आहियां घरनि खां वधीक मस्जिद सुहिणी ठारायो जेको ॾिसण वारो चए त ॿेड़ी ॻोठ में दीनी शूर आहे सम्झो था न बा ऐं मां ईंदो आहियां तव्हांजे ॻोठ में ख़ुशी थींदी आहे तव्हांजी मस्जिद माशाअल्लाह सुहिणी जुड़ियल आहे अञा अलाह साईं अव्हांखे तौफ़ीक़ ॾे हिकिड़ी जॻह ते वियुसि मां अहिड़ी त मस्जिद ठहियल हुजे यकीन कयो मां कहिड़ी जॻह ते वेठो आहियां मां बि चवां त मस्जिद में वेठो रहां अहिड़ी सुहिणी मस्जिद माशाअल्लाह का मस्जिद में कमी न हुजे एसियूं लॻियूं पियूं वाह वाह हुजे मस्जिद में पोइ मूंखे उहो ॿुधाए पियो मुतवली चए साईं हीअ सॼी मस्जिद असांजे ॻोठ जे माइन ठाराई आहे सम्झो था न मां चयो बा असां वटि त माइन जो जहिड़ो आहे वालियूं पायूं सोन पायूं पोइ तव्हांजूं मायूं चङियूं सुधरियल आहिनि आहे की न बा चए साईं हिते माइन जो सोन पियल आहे हिन मस्जिद में ईअं सम्झो ये औरतुनि माना चंदो करे ठाराई आहे ऐं तव्हांजे ॻोठ में बि अमड़नि न्याणनि में दीन जो शौक़ु आहे अञा अलाह उन न्याणनि खे असांजे न्याणनि भेनरुनि खे वधाए जेके रब ॾिनो आहे थोरो घणो इन में हिसो वठो रब ताला पंहिंजे बारगाह इलाही जे अंदरि मंज़ूर मक़बूल फरमाए जेके कमु कराइनि पिया कहिड़े बि हिसाब सां हिन मस्जिद में तावन कनि पिया अल्लाह ताला उन्हनि जे तावन खे क़बूल फरमाए अल्लाह तबारक व ताला